जनाज़ी नमाज जो तरीक़ो सब खां पहिरीं त मैयत खे उन जॻह ते आणिबो, उन जॻह ते रखी करे पोयां पोइ सुफ़ू ठाहिबियूं आहिनि। सुफ़ू 2 4 6 8 ईअं हुजनि, पर ज़ेनशीन इहा बि ॻाल्हि करणु खपे त जनाज़ी नमाज़ जे दौरान पेर मां चेपल फिटो करे लाहे पोइ पढ़िजे। जेकॾहिं चेपल मथां पढ़े थो त दुरुस्त आहे, को ग़लति न कोन्हे, पर चेपल पेर मां लाहे फिटो कजे। ऐं पोइ ॿाहिराणी जे माण्हुनि खे ज़ोरी नियतूं कराए वेंदियूं आहिनि। शहर में त सिलसिलो कोन्हे, शहर में बसि इमाम नियत कंदो, दुआ बुआ सभु इमाम पढ़ंदो, पर ॿाहिराणी में माण्हुनि खे ख़बर कोन थी पए। पोइ इमाम पहिरियों तकबीर हणंदो, पोइ ॿी तकबीर ते बि उहा हथ खणंदा आहिनि। त उन्हनि जे लाइ वज़ाहत कंदो हलां, पहिरीं नियत ॿुधायां थो। बिस्मिल्लाहिर रहमान रहीम। नियत कयमि त अदा कयां नमाज़ जनाज़ा फ़र्ज़ किफ़ाया साण 4 तकबीरनि सां हमद ऐं सना वास्ते अल्लाह ताला जे लाइ, दुरूद ऐं सलाम मथे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे, दुआ ऐं सवाब वास्ते इन हाज़िर मैयत जे मोह काबतुल्ला शरीफ़ ॾांहुं पुठियां हिन इमाम जे। इमाम वरी चवंदो मोह काबतुल्ला शरीफ़ ॾांहुं, पर हीअ जमात खे नियत कराईंदो त पुठियां हिन इमाम जे। उन खां बाद में हाणे ज़ेनशीन कंदो, जो लफ़्ज़ ब लफ़्ज़ गौर करियो त नियत खां बाद में इमाम फ़ौरन तकबीर हणंदो, अल्लाहु अकबर, तकबीर लॻी वई। हाणे इमाम सना पढ़ंदो, सुभानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक व जल्ल सनाउक व ला इलाहा गैरुक, सना पढ़बी। उन खां बाद में ॿी तकबीर ते न हथ मथे खणबा, न कंध आसमान जी तरफ़ खणबो, बसि इमाम साहब चवंदो अल्लाहु अकबर, न हथ मथा पिया ॿी ते। ॿी तकबीर में दुरूद इब्राहिम पढ़बो। टी तकबीर ते इमाम चवंदो अल्लाहु अकबर, दुआ पढ़बी। जेकॾहिं बालिग़ आहे त उन बालिग़ जी दुआ पढ़बी, जेकॾहिं अणबालिग़ आहे छोकिरी त उनजी अलॻि दुआ पढ़बी, जेकॾहिं अणबालिग़ छोकिरो आहे त उनजी अलॻि दुआ पढ़बी। हथ में यानी हथ मथे कोन खणबा, न ई आसमान जी तरफ़ कंध मथे खणबो। चौथी तकबीर ते अल्लाहु अकबर चई पोइ साॼे पासे सलाम वाराइजे, अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह, पोइ खाॿे पासे सलाम वाराइजे। त इहो सफ़ा सवलो सिंधी में तरीक़ो आहे, पर असां मुस्लमाननि खे ख़बर कोन हूंदी आहे। पोइ जॾहिं इमाम तकबीर चवंदा अल्लाहु अकबर पहिरियों की, पोइ ॿी बि इमाम चवंदो अल्लाहु अकबर, पोइ असां हीअं बि कंदा आहियूं या हेठि मथे बि ॾिसंदा आहियूं। त जेकॾहिं सवलो सिंधी में यादि करण जो तरीक़ो आहे त हे शयूं पॉइंटूं यादि करियो। नमाज़ जनाज़े लाइ कहिड़ा शर्त आहिनि? नमाज़ जनाज़े लाइ उहे शर्त आहिनि जेके 5 वक़्त नमाज़ी जे लाइ आहिनि। जेके नमाज़ जा 5 वक़्त आहिनि न, उन्हनि जे लाइ शर्त साॻी आहिनि। अलबत नमाज़ जनाज़े जे लाइ वक़्तु शर्त न आहे। नमाज़ जनाज़े में घणा रुकन आहिनि? नमाज़ जनाज़े में 2 रुकन आहिनि, तकबीरूं 4 हणणु ऐं क़ियाम करणु। सवाल, नमाज़ जनाज़े में केतिरियूं सुनतूं आहिनि? घणियूं सुनतूं? नमाज़ जनाज़े में 3 सुनतूं आहिनि। दुरूद इब्राहिम पढ़णु, दुआ सना पढ़णु, दुरूद इब्राहिम पढ़णु, दुआ पढ़णु, इहे 3 सुनतूं आहिनि। नमाज़ जनाज़ा खां पोयां दुआ घुरणु जाइज़ आहे या न, इन जो हवालो ॾींदो हलां। नमाज़ जनाज़ा खां बाद में दुआ घुरणु सुन्नत आहे। अबू दाऊद में हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे, चयईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं तव्हां मैयत जे मथां जनाज़ी नमाज़ पढ़ो त ख़ालिस उन्हनि जे लाइ दुआ घुरो। घणा माण्हू चवंदा आहिनि त नमाज़ में असां दुआ घुरीसीं, अल्लाह मग़फ़िर हय्यिना व मय्यतिना व शाहिदिना व ग़ाइबिना व सगीरिना व कबीरना, जेकी दुआ आहे इहा पढ़ीसीं, इहा ई दुआ आहे। इहा दुआ आहे, इन जे इनकारी न आहियूं, पर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सुन्नत तरीक़ो आहे त तव्हां जनाज़ी नमाज़ खां बाद में उन मरहूम जे हक़ में उनजी बख़्शिश जे लाइ, उनजी मग़फ़िरत जे लाइ दुआ घुरो। इहो जाइज़ तरीक़ो आहे। ऐं माण्हू वरी घणा छा कंदा आहिनि त फ़र्ज़ किफ़ाया जेकी जनाज़ी नमाज़ आहे उनखे घणो तवजो ॾियनि था। बसि वॾेरे खे माण्हू फोती वियो, को हुनजो घर जो भाती वियो त सभु माण्हू छा कंदा, उन जनाज़े नमाज़ में शरीक थींदा, कुल्लो ॾींदा, पोइ कुल्लो ॾेई पोइ वरी अची हथु ॾींदा हुनखे त मोह ॾेखारियो फलाणो आयो आहे। मतिलबु त इहो वज़ाहत कंदो हलां हिन पॉइंट मां त असांखे जनाज़ी नमाज़ फ़र्ज़ किफ़ाया जे लाइ एॾो फ़िक्र आहे। फ़र्ज़ किफ़ाया मतिलबु जेकॾहिं कंहिं घर जे हिकिड़े भाती पढ़ियो, जेकॾहिं जमात या हुन मां 10 ॼणनि पढ़ियो त सभिनी जो ज़िमेदार लही वेंदो। इहा ज़रूरी न आहे त सभई पढ़नि, जेकॾहिं पढ़नि था त बहितर आहे, पर जेकॾहिं नथा पढ़नि त सभिनी जो ज़िमेदार लही वियो। पर हीअ फ़र्ज़ किफ़ाया माण्हू जेके ज़ोर नमाज़, असर, मग़रिब, इशा, जुमो, ईद जूं नमाज़ इहे पढ़नि ई कोन था। जेके जुमे जूं नमाज़ूं फ़र्ज़ ज़रूरी आहिनि उहे असां मुस्लमान फिटी करे कंहिंखे ख़ुशि करण जे लाइ, कंहिं वॾेरे खे, कंहिं दोस्त खे, कंहिं पैसे जी पार्टी खे ख़ुशि करण जे लाइ असां उनजे दोस्त जे जनाज़े में शरीक थींदासीं, कुल्लो ॾींदासीं, पोइ बसि उन सां मिलंदासीं, भाई फलाणो आयो, बसि इहा शइ कोन्हे। त इहे तौर तरीक़ा बि सिखंदा करियो। नमाज़ फ़र्ज़ु आहे, उहो फ़र्ज़ु मेन अदा कयो। फ़र्ज़ु किफ़ाया पढ़बा, उहो पढ़णु उनखे छॾणो न आहे, पर मेन जेको फ़र्ज़ु आहे उनखे अदा कयो। ऐं जनाज़ी नमाज़ जो सवलो सिंधी में तरीक़ो सिखो। ईअं न थिए जो सुभाणे
तव्हां जेको गुज़ारे वञे मिट माइट पोइ तव्हां बीठा आहियो पोइ या इमाम में पिया ॾिसो त इमाम कीअं थो चवे ऐं या जमातुनि में ॾिसो पिया त कीअं पिया चवनि त जेकॾहिं तव्हांखे शयूं यादि हूंदियूं त तव्हांखे ॿिनि जो मोहताज न थियणो पवंदो। ऐं ॿाहिराणे जा मुला मियाँ जेके आहिनि घणो तो ज़ोर ते इन ॻाल्हियुनि खे वठंदा आहिनि त बाबा नियत में इहे लफ़्ज़ ज़रूरी चओ त हाज़िर हिन वक़्तु या हाज़िर हिन वक़्तु मैयत मौजूदु, इहे लफ़्ज़ चवंदा आहिनि। आख़िर में मोहकबतुल्लाह शरीफ़ ॾांहुं पुठियां आहिनि इमाम जी हाज़िर हिन वक़्तु। हाणे हाज़िर हिन वक़्तु जॾहिं नियत में अॻु में चई छॾियईं त दुआ इस्लाम वासिन हाज़िर मैयत खे पोयां लफ़्ज़ चवण जी ज़रूरत न आहे। इहो ॿाहिराणे जा जेके मियाँ हूंदा आहिनि जिन खे इल्मु घटि हूंदो आहे, जेके कम सोच सां सोचींदा आहिनि, पोइ उहे इन्हनि ॻाल्हियुनि खे रवायतुनि खे घणो ढेग कंदा आहिनि। इहा शइ कोन्हे, बसि नियत में चइजी वियो हाज़िर हिन मैयत जे लाइ जेको दुआ सवाबु थी वियो, पोइ वधीक लफ़्ज़ चवण जी ज़रूरत न आहे। पोइ मूंखे सुनत आहे फ़र्ज़ आहे वाजिबु आहे मुस्लिम कंहिं बि शइ जी इहा कोन्हे त भाई लफ़्ज़ हरूभरू चओ त हे हाज़िर हिन वक़्तु जॾहिं हाज़िर आहियूं, गाइबाना त कोन्हे, हाज़िर जॾहिं आहियूं तॾहिं जनाज़े नमाज़ अदा थिए थी। त इहे ॿाहिराणे जा मियाँ जेके हूंदा आहिनि जेके ज़ोर हिननि ॻाल्हियुनि ते ॾींदा आहिनि, पुराणी रवायतुनि खे पुराणी रवाजनि खे उहे भरपूर खणी ईंदा आहिनि। अलाह साईं सभिनी मुस्लमाननि खे हिदायत फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।